ते बयाज मैशियत ते गरो बार करार IMF जो पाकिस्तान का खर्च घटाइण जो मुतालबो। आलमी मालियाती फंड मिशन जो पाकिस्तान सां नए बेल आउट पैकेज ते ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी। ज़रीन मौसिफ़ IMF खे ॿुधाए पियो त रुॻो पहिरीं 9 महीननि अंदरि कर्ज़नि ते 5,518 अरब रुपयनि जो बयाज अदा कयो पियो। जुलाई खां मार्च ताईं वफ़ाक़ी हुकूमत जी आमदनी 5,313 अरब रुपया रिकॉर्ड थी। बयाज जी अदायगी वफ़ाक़ी हुकूमत जी आमदनी खां 205 अरब रुपया वधीक रही। IMF मिशन ख़दशो ॾेखारियो त ईंदड़ माली साल कर्ज़नि ते बयाज 9,787 अरब रुपयनि ताईं पहुची सघे थो। उन करे ख़र्चनि में घटिताई कई वञे। फैसल वावडा ऐं मुस्तफ़ा कमाल खे तौहीन अदालत जो शोकास नोटिस जारी। ज़ाती हैसियत में सुप्रीम कोर्ट तलब ॿुधणी 5 जून ताईं मुलतवी। सुप्रीम कोर्ट में फैसल वावडा जी प्रेस कॉन्फ्रेंस ते पाण मुरादो नोटिस जी चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 2 रुकनी बेंच ॿुधणी कई। अदालत पेमरा खां फैसल वावडा जी प्रेस कॉन्फ्रेंस जी वीडियो रिकॉर्डिंग ऐं ट्रांसक्रिप्ट भी तलब करे वरिती। अदालत चयो आहे त फैसल वावडा ऐं मुस्तफ़ा कमाल 2 हफ़्तनि में वज़ाहत ॾियनि छो न संदनि ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई कई वञे। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस एडिशनल अटॉर्नी जनरल खां पुछाणो कयो त छा प्रेस कॉन्फ्रेंस तव्हां अदालत ते ॿधल हुई। एडिशनल अटॉर्नी जनरल जो चवणो हो त जेका मूं प्रेस कॉन्फ्रेंस ॿुधी हुन में लफ़्ज़ म्यूट थियल हुआ। फैसल वावडा ऐं मुस्तफ़ा कमाल खे जेका तनक़ीद करणी आहे अदालत में अची असांजे साम्हूं तनक़ीद कनि। इहो नथो थी सघे त इदारे ते चढ़ाई वञनि उन सां अदलिया तां एतमाद खॼी वेंदो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जा पाण मुरादे नोटिस केस जी ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस जो चवणु आहे त ईअं लॻी रहियो आहे त कंहिं ख़ासि मक़सद लाइ इहो कयो वियो आहे। मज़हब मुआशरे में तौहीन अदालत जो कानून जो इस्तेमालु नाहे थींदो। मुंहिंजे ख़िलाफ़ उन खां वधीक ॻाल्हियूं थियूं पर मूं नज़रअंदाज़ करे छॾियो। पंहिंजी ज़ात पर इदारे लाइ हलफ़ कयो हो। उन लाइ छा असां बि तक़रीरूं करणु शुरू कयूं। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो केस जो हवालो ॾिनो वियो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो केस में असां पंहिंजी इस्लाह कई, अवाम बि कुझु कयो। सिंध हाई कोर्ट सूबे में डिविजनल सतह ते पब्लिक टॉयलेट्स कमेटियूं जोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो। मेयर कराची DG KDA खे पब्लिक टॉयलेट्स जी अॾावत बाबति रिपोर्ट पाबंदीअ सां जमा करण जी हिदायत। अदालत चयो आहे त 26 वरी अॻु मोहन जो दड़ो दरियाफ़्त थियो। उते बि पब्लिक टॉयलेट्स मौजूदु हुआ। पब्लिक टॉयलेट्स जी सहूलियत अवाम लाइ मुफ़्त दस्तियाब हुजणु घुरिजे। बस स्टॉप्स, रेलवे स्टेशन, पार्क समेत अवामी हंधनि ते पब्लिक टॉयलेट्स ठाहिण जी ज़रूरत आहे। चीफ सेक्रेटरी ऐं अदालती इख्तियारियूं पब्लिक टॉयलेट्स पॉलिसी ते अमल कराइनि। कौमी असम्बली में नून लीग जे मेंबर तारिक बशीर जे मां झेलंदड़ सेशन ताईं मेंबरशिप मुअतल करण जी करारदाद मंज़ूर। स्पीकर अयाज़ सादिक तारिक PTI जे ज़रताज गुल लाइ सुहंदड़ ॿोली इस्तेमालु करण ख़िलाफ़ करारदाद पेश कई। अयाज़ सादिक जो चवणु आहे त काल्ह हिकु वाक़ियो थियो जंहिंसां मेंबरनि जी दिलासारी थी। तारिक बशीर जे मां खे मुअतल करण जो सभिनी जो मुतफ़िक़ा फ़ैसिलो हो। अली परवेज़ मलिक खे ममलकती वज़ीर तौर हलफ़ खणाए वरितो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐवानी सदर में कोठार हलफ़ बरदारी तक़रीब में अली परवेज़ मलिक खे हलफ़ खणायो। सदर ममलकत वज़ीर खे वाधायूं पिणु ॾिनियूं।
वॾे वज़ीर मुराद अली शाह टंडे आदम में रामापीर मंदिर मां चोरी जो नोटिस वरितो। आईजी सिंध खे चोरी थियल सामान हथ करे रिपोर्ट ॾियण जी हिदायत। पन्ने आखिल वाक़े बाबति आईजी सिंध खे अॻिभिराई खां आगाह करण जी हिदायत। मुराद अली शाह जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ शहरनि में ॾोहनि जे ख़ात्मे लाइ पुलिस जे गश्त वधायो वेंदो। अक़लियतनि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी जाती बर्दाश्त न कई वेंदी। कचे में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जा तफ़सील सीएम सेक्रेटरीट खे मोकिलिया वञनि। सिंध हुकूमत जो वॾो फ़ैसिलो इतलात खाते 6 महीननि खां शाया न थींदड़ 181 अख़बारनि ऐं रिसालनि खे सिंध मीडिया लिस्ट मां हटाए छॾियो। इतलात वरी सेक्रेटरी जी मंज़ूरी खां पोइ डायरेक्टर एडवर्टाइज़िंग नोटिफिकेशन जारी करे छॾियो। डी लिस्ट थींदड़ अख़बारनि ऐं रिसालनि में उर्दू, अंग्रेज़ी ऐं सिंधी ॿोलीअ जूं अख़बारूं ऐं रिसाला शामिल। डायरेक्टर एडवर्टाइज़िंग जो चवणु आहे त डायरेक्टर प्रेस जी रिपोर्ट ते 181 अख़बार ऐं रिसालनि खे सिंध मीडिया लिस्ट मां हटायो वियो आहे। सेम्स ब्लॉक करण खां न सिर्फ़ ख़ानगी कंपनी ख़िलाफ़ कार्रवाई रोकियो हो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जा रिमार्क्स। अदालत स्टे ऑर्डर ख़त्म करण जे हुकूमती दरख़्वास्त ते नोटिस जारी करे छॾियो। नॉन फाइलर्स खे 2 वीक खां नोटिस जारी कया पिया वञनि। जेको शख़्स जवाब जमा कराए या एफपीआर खे मुतमइन करे त हुन जी सिम बहाल थी वेंदी। हुकूमत जी गॾियल दरख़्वास्त ते 22 मई ताईं जवाब तलब। दौदापुर वेझो हथियारबंदनि फायरिंग करे ॻोठाणे खे क़तल करे छॾियो। मेरापुर लॻ ॻोठ झाड़ू खान वासी अली मुराद खे गोलियुनि जो खाज बढ़ायो वियो। वाक़े बाद मक़तूल जो लाश अस्पताल मुंतक़िल। कश्मीर वेझो पंजाब माचको थाणे जे अधमाडो सबान अखबार तारीख़ दमदमा पुलिस वटां हथियारबंद खुलसन कोसो पे अगवा करे पिया। वारसन जी एसएसपी कश्मीर खे नौजवान जी बाज़ियाबी में मदद जी अपील। T20 वर्ल्ड कप लाइ पाकिस्तानी टीम जे 15 रांदीगरनि जा नाला फाइनल थी विया। स्क्वाड में 5 फास्ट बॉलर, 4 ऑलराउंडर, 3 विकेट कीपर ऐं 1 स्पॉन्सर खंयो वेंदो। शादाब खान, साइम अयूब ऐं उस्मान बि टीम में शामिल हूंदो। अब्बास अफरीदी ऐं हारिस रऊफ़ टीम जो हिसो बणजंदा।